बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां नजब खान जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांखे आर ओ प्लांट पंहिंजे पाड़े मां ॾिनो आहे इमाम बारगाह में। हीअ असांजे पाड़े जे लाइ तमामु वॾी हिकिड़ी सहूलियत आहे। असांजे पाड़े वारा तमामु घणा जेके आहिनि से ॿिए हंधि पाणी भरींदा वाराए थो के काॾों के काॾों। हाणे इंशाअल्लाह ताला जेको आहे पंहिंजो प्लांट लॻो आहे आर ओ प्लांट, हाणे हितां ई भरींदा, ॿियनि ॾे वञण जी ज़रूरत ई न पवंदनि। हाणे तकलीफ़ इहा आहे त रक्षा ते वीचारा गुगियूं जेके आहिनि से इहो पंहिंजो भराईंदा। हाणे बि ॾिसो रक्षा बि ॾिठो अथव पोइ तव्हांजे उन ते गुगियूं ॾिसो केतिरियूं पयूं आहिनि। इहे जेके वाराए तूं भरे था ॾियनि। इहो साईं बरसातुनि जो ऐं नालियुनि जो पाणी जेॾी महिल मिली वियो उन खां पोइ ख़राबु थियो। अॻु में भलो हूंदो, पहिरियों नंबर पाणी हूंदो मदे जो, पर जंहिं महिल बरसाति जो पाणी वधी वियो ऐं उहो नालियूं वरी ओवर थियूं वरी त सॼे मुल्क में फैलिजी वियो पाणी। जंहिं महिल उहो बरसाति जो नालियुनि जो पाणी फैलिजी वियो त उन खां पोइ जर जेके आहिनि से ख़राबु थियणु शुरू थी विया। बिल्कुलु घटि वेंदा। उनजी इहा वजह आहे त माण्हू हर को चए थो त भई वाराए जो पाणी जेको आहे नलकनि जो उहो भलो आहे, अञा उन पुराणे सिस्टम ते हलनि था। हे त नई टेक्नोलॉजी आहे, हिन में फिल्टर लॻल, हर शइ सफ़ाई, हर शइ माना मिनरल वाटर आहे। माना न हाणे इंशाअल्लाह ताला जेके आहिनि से हर कंहिंखे वेझा लॻिया आहिनि। हाणे जेको आहे टियों बि लॻे थो पियो त सभिनी खे इहा ई वजह आहे त हर कंहिं जेको आहे सो आर ओ प्लांट खे अञा ॿियो कसो था सम्झनि त इन जो बि कसो पाणी आहे। पर आर ओ प्लांट जो पाणी कसो न थींदो आहे। इन में फिल्टर थींदा आहिनि, उहे फिल्टर सफ़ाई कंदा आहिनि, उन में जेको बि सिंखे जो माना केमिकल आहे उहो टोटल ख़तमु थी वेंदो आहे। उते साईं मोटर कीअं, उतो नलका ई माण्हू पटे था वञनि। उते मोटर केरु हणाए, उते चौकीदार जॾहिं रहा आहे न, उतो नलका ई पटे था वञनि। उहो बि तव्हांजे असांजे मदद सां थींदो। ॿियो उते बिजलीअ जो बि थोरो फॉल्ट आहे त बिजली जेका आहे उन खां परे आहे त मोटर जेको आहे सो बिजली ते हलंदो आहे या त सोलर ते कनि। ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी।